अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। वायरस वधीक 58 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतियुनि जो अंग वधी 15,501 ताईं पहुतो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 4,584 नवां केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंग वधी 7,02,605 ताईं पहुतो। सखर जी एहतसाब अदालत में आमनी खां वधीक एसासा रेफरेंस केस जी ॿुधणी। PP अगवान खुशी शाह खे अस्पताल मां एम्बुलेंस ज़रिए अदालत पहुचायो वियो। जवाबदार अवेस कादिर शाह फारूक शाह अदालत में पेश थिया। खुशी शाह जो चवणु आहे त आवाम पीपल्स पार्टी सां गॾु आहे। साबित करे ॾेखारींदुसि त पीपल्स पार्टी खां वधीक कंहिं बि कमु नाहे कयो। शोकास नोटिस मुलाज़िम खे ॾिनो वेंदो आहे, पार्टी खे नाहे ॾिनो वेंदो। इंसानी हक़नि जो अलमबरदार IA रहमान लाॾाणो करे वियो। IA रहमान 1930 में हरियाणा में पैदा थियो। वाटसन जो चवणु आहे त IA रहमान शुगर ऐं ब्लड प्रेशर जे मर्ज़ में मुब्तला हो। वफ़ाक़ी हुकूमत फवाद चौधरी खे हिकु भेरो ॿीहर सुसमा वारो वफ़ाक़ी वज़ीर बणाइण जो फ़ैसिलो करे वरितो। फवाद चौधरी जो कलमदान तब्दील करण जो नोटिफिकेशन जल्द जारी कयो वेंदो। दोदापुर वेझो जलबाणी ऐं कटोर बिरादरी में खूनी तकरार तां 8 ॼणनि जे मारिजण वारो मामिलो। कटोर बिरादरी पारां जलबाणी धुर जे अण सुञातल ऐं ॿिनि अणॼातल माण्हुनि मथां केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। कराची जे कोरंगी में फैक्ट्री अंदर बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि लखें रुपयनि जो सामान सड़ी रख। जमशेद क्वार्टर में स्क्रिप्ट गैराज में बीठल गाॾियुनि खे बाहि, 10 खां वधीक गाॾियूं सड़ी वयूं। फायर ब्रिगेड अमलो बाहि विसाइण में रुधल। ऐं वाराए वेझो ॻोठ खावंद बख़्श गोगाणी में संगावती तकरार तां गोगाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झड़ो। 2 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल में दाख़िल।